अस्सलाम वालेकुम, मां आहियां टालपुर व्लॉगर। वीडियो जी शुरूआत में तव्हांखे ख़बर पहुची वई हूंदी त अॼु असांजो जेको व्लॉग आहे उहो असांजो सफ़र आहे। असां सफ़र टंडोजार मोहम्मद खां शुरू कयो, विच में असां ॻोठ बचल ख़ास किले में स्टॉप कयोसीं। चांहि वग़ैरह पी गिरोड़ शरीफ़ लाइ रवाना थी वियासीं। अल्लाहु 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 अल्लाहु। गिरोरी साहब जो इसमें गिरामी मखदूम अब्दुल रहीम गिरोरिया पाण ज़ात जा मंगरिया हा ऐं हज़रत सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मा लवारी शरीफ़ वारनि जा वॾा ख़लीफ़ा हा। पाण हिकु जय्यद आलिम हा, मुनाज़िर हा। गिरोरी साहब रहमतुल्लाह अलैहि जी शहादत सन 1192 हिजरी में थी ऐं संदन उमिरि उन वक़्ति 40 साल हुई। गिरोरी साहब जे मक़बरे में मौजूदु पिंजरो हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा लवारी शरीफ़ वारे मक़बरे वारो आहे। जॾहिं लवारी शरीफ़ में नओं पिंजरो ठारायो वियो त इहो गिरोर शरीफ़ मोकिलियो वियो हो। तितर खरड़ी उभ में मुधुम पाणी वञ, भोल मिड़ई भञ आयो गुर गिरोड़ में। फुरियाई फिराक जो कदुर कूंझेरिन, ॿियो पुण मायरिन पुट जिनी परॾेह विया। उतरां थी ईद ॾखणा ॾिठो चंड, जुड़ियो फुड़ियो जंड गजे थो गिरोड़ में। लाॻापा हिन लोक जा जॾहिं छॾिया जन, तॾहिं ॾिठो तन ॾूंगर वारो सुप्रीम। अल्लाह वॾो वेर भोरो लोक न पुॼणो, खणी पियारी खीर सॼण चारे सूरी। वापसी में पीर पिथोरे ते ब्रेक कयोसीं। पीर पिथोरे मुतलिक़ मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। किन रवायतुनि मूजिबि हू हिंदू मेघवाड़ कबीले सां ताल्लुक़ रखंदो हो ऐं बाद में हज़रत गौस बहाउलक मुल्तान वारे जे हथ ते बैत कयईं ऐं उनजो मुरीद थियो। संदसि नालो शेख नेमतुल्लाह रखियो वियो, पर पीर पिथोरे जे नाले सां मशहूरु थियो। पर इहा सही ख़बर न आहे त पीर पिथोरो हिंदू हो या मुसलमान। पीर पिथोरे जी मज़ार ते साल में 2 मेला लॻंदा आहिनि, हिकु चेट जी चंड ते, ॿियो कतीअ जे चंड ते। अगर तव्हांखे ही वीडियो पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।